हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु वक़्तु नारद मुनि वेंकट में भॻवान विष्णु खे मिलण वियो। ॾिसे त भॻवान वटि शांती लॻी पई आहे, ॼण पूरो वेंकट लोक ई ख़ाली लॻो पियो आहे। भॻवान खां पुछाईं त नाथ ईअं छो आहे? भॻवान चयो त नारद, हिते केरु अचण ई नथो चाहे, हाणे आउं छा कयां? तंहिं करे वेंकट ख़ाली लॻो पियो आहे। नारद चयो त वाह साईं, ईअं कीअं हूंदो? भला मखण खाईंदे बि कंहिंजा ॾंद भॻा आहिनि। आज्ञा ॾियो त मां थो मृत्यु लोक मां घणा ई जीव वठी अचां। एतिरा वठी ईंदुसि जो अव्हां वटि जाइ ई कोन बचंदी। भॻवान चयो त वाह, इहो कमु त पहिरीं कर। नारद मुनि हिकु नगरी में वियो। हिकु नौजवान जी टोली ॾाढे ठाठ बाट सां पई वई। ख़्यालु आयसि त हिननि खे वेंकट ज़रूरु पसंदि ईंदो। उते महल आहिनि, अनेक ॿिया सुख ऐं पदार्थ आहिनि। हिननि खे गॾियो, पर हुन जी टोलीअ पूरो नमस्कार बि नारद मुनि खे कोन कयो, रुॻो चयऊं त संत जी हुकुम करियो। नारद चयो त भाई, वेंकट में ॾाढा सुख आहिनि, हलो त मां अव्हां सभिनी खे उते वठी हलां। उहो चवणु लॻा त वाह, वाजो संत आयो आहीं, अञा हाणे शादी कई अथऊं, फलाणो कमु करिणो आहे, फलाणो धंधो पियो आहे। हिनखे अञा ॿ टे वधीक ॻाल्हियूं ॿुधाए विच मां कढी छॾियऊं। अॻिते वियो त हिकु पोड़ो शरीर, हिकु पोड़ो गॾियसि, पोटो खेसि धिका पियो ॾिए। पोटो हुनखे धिका ॾेई रहियो आहे ऐं गारियूं बि पियो ॾिएसि। ॿुढो पोटे खे ॾाढो सम्झाए पियो त बचा ईअं न कर। नारद सोचियो त हीउ ॿुढो यकदमि हलणु क़बूल कंदो, छो त जॾहिं इंसान खे पंहिंजो ई औलाद गारियूं ॾिए त इंसान जे लाइ उन खां बेशर्मी जी उहे त हिन शर्म में ई ॿुॾी मरंदा, त हिन संसार में छा जीअंदा। चई हिन खां सलाह हणां थो, वेंकट धाम जी कहिड़ी ख़बर हले, ऐं हीउ यकदमि क़बूल कंदो जीअं मूंखे लॻे पियो। नारद कोमल चित वारो हुओ, सो खेसि ॾाढे प्रेम ऐं हमदर्दी सां चयाईं त अदा हल त मां तोखे वेंकट वठी हलां, जिते रुॻो सुख ई सुख आहिनि, हिते कहिड़ो न दुख अथई। हिन ॿुढे यकदमि चयसि त हल ॾे हल, शर्म नथो अचे जो पिटी थो, पिट बि वणे मूंखे, हीउ मुंहिंजो पोटो आहे, ॾंडा हणी त बि मूं लाइ इहे गुल ऐं फल आहिनि। दिलि पई ख़ुशि थिए संदसि मुंहिंजे पोटे जूं ॿाराणियूं हरकतूं ॾिसी। जॾहिं नारद हिन खे सलाह आणी त हिन चयो, मूंखे पिट न, मूंखे हिन जीअण ॾे, मूंखे मज़ो पियो अचे त जेको मुंहिंजो पुटु आहे न, आउं पंहिंजे नसल खे ॾिसी ख़ुशि पियो थियां। मुंहिंजो पुटु हरकतूं करे, मूंखे भले मारे पियो पर मूंखे मज़ो पियो अचे, मुंहिंजो पोटो मूंखे मज़ो पियो अचे इहो ॾिसी। इहे हिन जूं गारियूं कोन, मूं लाइ गुल ऐं फल आहिनि। शल मुंहिंजो पोटो मूंखे हींअर ई जीअंदे ई चखिया ते चाढ़े अचे त बि को मसइलो कोन आहे। चखिया ते खणी साड़े अचे, जहिड़ो बि आहे, पर आख़िर आहे त मुंहिंजो ई रत। हिन जो अहिड़ो मोह ॾिसी नारद दंग रहिजी वियो। वरी हिकु ॿुढी माईअ हिकु कटोली ते सख़्तु बीमार, हिकु खट ते सख़्तु बीमार पियल ॾिठाई, दस्त लॻल हुयसि, माना मोशन हुयसि, ऐं ईअं ई पई हुई। हिन खे हलण वास्ते चयाईं, पर हिन चयसि त मां तो जहिड़े संत जो दर्शन जी प्यासी हुयसि, पर तूं मूंखे चाक करण बदिरां मारण थो चाहीं। मूंखे छा हुई, तो जहिड़ो को संत अचे ऐं मूंखे सही करे वञे, मूंखे सिहतमंद करे वञे, ऐं तो बि तो मूंखे मारण जो पियो चएं। मूंखां बि वॾे उमिरि वारियूं केतिरियूं ई अञा जीअनि पियूं। नारद मुनि ख़्यालु कयो त विष्णु भॻवानु ठीकु ई चयो आहे। माण्हू मृत्यु लोक खे एतिरो त पसंदि कनि जो मृत्यु लोक जे सिवा उन्हनि खे को लोक वञणो कोन्हे, भले स्वर्ग वञे, भले वेंकट लोक हुजे।
उन्हनि खे सिर्फ़ु मृत्यु लोक ई वणे पियो, छो त माया भॻवान जी अहिड़ी परबुल उन्हनि खे मृत्यु लोक में ई सीमित रखी वेठी आहे इंसान जी ॿुधी खे। पोइ खणी कहिड़ा बि दुखी हुजनि, हिननि खे स्वर्ग जा सुख न खपनि। आख़िर वियो जंगल में त किन जानवरनि खे ई वठी अचां। हिकु सूअर गॾियसि, उनखे चयाईं, पर हिन जवाबु ॾिनसि त मां ज़ाल ऐं ॿारनि खां पुछां त उहे बि हलंदा या मां अकेलो हलां। अगरि आउं अकेलो हलंदुसि पोइ आउं कोन हलंदुसि, अगरि मुंहिंजा ॿार बच्चा मूंसां गॾु कोन हलिया। वियो त हिननि पुछियसि त उते वेंकट में असांखे खाइण लाइ गोश्त असांखे मिलंदो खाइण लाइ उते, जो हिते असांखे मिले थो। जॾहिं हू सूअर पंहिंजे ॿारनि बचनि खां पुछणु वियो त हलो थी मूंसां गॾु स्वर्ग, अगरि तव्हां हलंदियूं त आउं हलंदुसि, न त आउं अकेलो कोन थो वञा स्वर्ग वेंकट लोक। त हिननि जे ॿारनि बचनि पुछियो, अगरि उते गोश्त खाइण न हूंदो जीअं हिते हिन मृत्यु लोक में आहे त पाण हलंदासीं, न त कोन था हलूं। हू जेको सूअर उहो वीचार कंदो आयो नारद मुनि खां पुछणु। हिन चयसि त उते त सभु पदार्थ अमृत जहिड़ा सुठा हूंदा आहिनि, त उते गोश्त कीअं हूंदो? उन ते हिन जवाबु ॾिनो त पोइ असीं उते हेॾी छा कयूं? माया जो अहिड़ो मोह सारे काइनात में छायो पियो आहे, जो उन्हनि दुखनि खां बचणो आहे त भॻवान जे ॾिनल उपदेश ते हले, संदसि ई ध्यानु करे। जनम मरण जी चकर खां आजे थियण लाइ ज्ञान प्राप्त करणु तमामु घणो ज़रूरी आहे, न त माया जे चकर में पियो अचिबो ऐं वञिबो ऐं दुख ऐं पीड़ाऊं पूरी ज़िंदगी जा जन्मो जन्मांतर पे सहबियूं। तो जय सियाराम। अगरि ही सुंदर कथा तव्हांखे वणी त वेंकट में केरु वञणु कोन थो चाहे, त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सियाराम। ऐं अगरि असां जूं अव्हांखे ईअं ई पुराणियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल आत्म ज्ञान ते वञो, जिते तव्हांखे पुराणियूं कथाऊं मिलंदियूं ऐं उन जी लिंक असां हिन कथा जे डिस्क्रिप्शन में ॾिनी आहे, जंहिं ते क्लिक करे तव्हां आराम सां पहुची वेंदव। असांजे चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, जो ॿियनि खे बि ॻोल्हण में आसानी थिए। जेतिरा वधीक सब्सक्राइबर हूंदा ॿियनि खे ॻोल्हण में एतिरी आसानी थींदी, चैनल एतिरो ई पॉपुलर थींदो। चओ जय सियाराम, त सभिनी जो भलो थिए।